जी नाज़रीन, बख्शियापुर भरसा ॻोठ पीर बख्श मज़ारी में मौजूद आहियूं, जिते 9 ॾींहं अगवा थियल साहिब अली ऐं अरसलान मज़ारी बाज़ियाब न थिया आहिनि। उन्हनि जा वारस एहतिजाज करनि था। अचो था हुन खां पुछूं त हुननि जो कहिड़ो मुतालबो आहे। कपड़ा जो कंध कोड़ आहिनि टोपियुनि जा वठण, पोइ इहो ख़बर न आहे की पोइ किथे बाज़िया थी विया, खणिजी विया, इहो पतो थोरो पियो आहे। झूलेलाल खां थी पोइ हितां असांजा गुम थी विया आहिनि। पोइ परेशान हुयासीं, भट रुकियोसीं हिते हुते, असांखे दीद में न आया। कल्ह ॻाल्हायो अथनि तुले आवाज़ सां, तव्हांजा छोकिरा असां वटि आहिनि, पैसनि जो बंदोबस्तु कयो। असां ग़रीब आहियूं, असां वटि पैसा आहे ई कोन। फोन आयो आहे त बाबा असां लागती ॻाल्हायूं था, पैसनि जी बंदोबस्तु कयो। असां टुॿियुनि जो मारियाल, असां वटि न पाणी न अन्न, खावण जे लाइ का शइ कोन्हे। असां भुंग काॾों ॾियूं। असां पंहिंजो SP खे बि अर्ज़ु कयूं था, DIG खे बि कयूं था, असांजा माण्हू बाज़ियाब कराया ॾिना वञनि ऐं असां ग़रीबनि सां मदद कयो वञे ऐं असांजी हमदर्दी करनि इहो हुकूमत वारा। असां इहो अपील कंदा पियो सिंध IG खे, सिंध SP खे, कश्मीर जे SP खे। अॼु 9 ॾींहं छोकिरा विया असांजा कंध कोट टोपियूं वठण, असांखे को पतो नथो पियो छोकिरा असांजा कंहिं विया आहिनि, काॾे विया आहिनि। कल्ह हिकिड़ो हमरा ॻाल्हायो आहे तुले आवाज़ सां, चए माण्हू मां वटि थवे भुंगे जो बंदोबस्तु कयो। असां चयो असां ग़रीब आहियूं, भुंगो न ॾींदा आहियूं, असांजा माण्हू महिरबानी करे वापसि कराइनि। असां रोड ते धरणो मारे पाण खे साड़ींदासीं, टायरनि खे साड़ींदासीं, हड़ताल करे रोड ते बीही रहंदासीं। छोकिरा असांजा कंदकोट शहर विया आहिनि कपिड़ा लटा वठण, टोपियूं वठण जे लाइ, पोइ हितां गुम थी विया। वरी उन्हनि जो लंबर बंबर बंदि थी वियो, ॾस पतो ख़तमु थी वियो। बाक़ी असांजो इहो अपील आहे अमलदारनि खे, SHO मियाणी खे, SSP कश्मीर खे, असांजा माण्हू जल्दी बाज़ियाब थिया वञनि, न त बिल्कुलु असां रोड ते धरणो हणंदासीं, टायरनि खे बाहियूं ॾेई करे रोड बंदि कंदासीं। जी नाज़रीन, अगवा थियल नौजवान अरसलान ऐं साहिब अली मज़ारी जे वारसनि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर ज़ुबैर अहमद शेख खां मुतालबो कयो आहे त फौरी असांजे नौजवान खे बाज़ियाब करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। नियाज़ भुट्टो, KTN न्यूज़, बख्शियापुर।